कराची जी जिना अस्पताल में फनी ख़राबी सबब बिजली की फराहमी बंद पयल है, जंहिं सबब केतरा ही मरीज़ इलाज मिलण खां सवाइ घर रवाना थी विया। वार्ड नंबर 23 में सुबुह 11 बजे खां लाइट बंद हुअण सबब मरीज़ तोड़े तिबी अमलो सख्त मुतासिर थी रहियो आहे। वार्ड के इंचार्ज मूजिब बरसातुनि सबब वायरिंग में ख़राबी पैदा थी, जंहिं करे लाइट बंद पयल है। खैरपुर के गोठ दानी मतीलो में नामालूम हथियार बंदन अली दिनू मतीलो के घर में दाखिल थी संदुस नौजवान पुट निसार अली के सुतल हालत में कत्ल करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब वाक़े जो कारण सगावती मामलो ॿुधण में आयो है। वधीक वाक़े की जांच कई वेंदी। नवदेरो में सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो बचाव बंदन की सूरत हाल जो जायज़ो वठण लाइ नवदेरो पहुची वियो। उन मौके ते चीफ इंजीनियर मुख्तियार अबड़ो और ॿियनि आपाशी अमलदारनि सूबाई वज़ीर के बंदन ते हलंदड़ कमनि की ब्रीफिंग ॾिनी। चीफ इंजीनियर मूजिब मोरिया बंद ते 3 हेड स्पेयर जो एक पासो लुड़ी वञण बाद दरिया जो वेकरो सिधो बंदन सां लगी रहियो आहे। पानी के करंट के मोड़न लाइ अंदर पत्थरन की शील्ड और हाकी स्प्रे ठाहे रहिया आहियूं। पंजाब के ॿोड़ींदड़ पानी पखेड़े लाइ टिमू वटि चनाब जो वेकरो 5,50,000 क्यूसिक थी वियो आहे। गोरजा के गोठ मलीरानी सोलंगी में तरक्याती कमन और बुनियादी सहूलतुन की खोट खिलाफ गोठाणन पारा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते गोठाणे नज़ीर सोलंगी, शफ़क़त सोलंगी और ॿियनि चयो त तालके सोगोदेरो में आबादी के लिहाज़ खां मलीरानी सोलंगी वॾो गोठ है, पर उन बावजूद इंतजामिया पारा गोठ के नज़रअंदाज कयो वियो आहे। रोड के पेवर ब्लॉक जो कम अध में रुकियल है, जॾहिं त ड्रेनेज नालियों भी नाहिन ठहियल। उन्हनि इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त बुनियादी सहूलतूं ॾेई गोठाणनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। कोरो के गोठ लाल खान कोराई की रहवासण मसमात मोमना कोराई पंहिंजी न्याणियुनि सां गॾिजी पुट के अगवा कंदड़ बासरनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मसमात मोमना, मसमात आशा कोराई और ॿियनि चयो त कुछ ॾींहं अॻु घर में मोबाइल फोन चोरी थियो, जेको माइटनि के घर में मौजूद हुजण की इतला मिली, जै बाद बासर माइट जुल्फकार कोराई, बशीर कोराई और ॿियनि संगीन नतीजा भोगण और नौजवान पुट अबू हुरेरा के सबक सेखारण की धमकी ॾिनी वई। शक है त पुट के बासर माइटन अगवा करे छॾियो आहे। उन्हनि पुलिस इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त नौजवान भाउ के आज़ाद कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे।